नवीद कंहिंजी गाड़ी है? ये गाड़ी कंहिंजी है जी दोस्तों? ठीक है, वडेरे जी गाड़ी लगे थी। शहर सॼो ब्लॉक लगो पियो आहे, कंहिं वडेरे जी गाड़ी आहे। मालूमात कयूं था कंहिंजी गाड़ी आहे। सॼो रोड ब्लॉक, शहर ब्लॉक लगो पियो आहे इन वडेरे जी गाड़ी जे ॿीहर। के नवीद कंहिंजी गाड़ी आहे दाए? हाँ साईं, कंहिंजी गाड़ी आहे? तव्हां ख़बर ना है सर? हेॾा सारा तव्हां पुलिस वारा बीठा हो, तव्हां ख़बर ना है कंहिंजी गाड़ी आहे? पुछा कयूंसि था। सर कंहिंजी गाड़ी आहे सर? सर कंहिंजी गाड़ी आहे? तव्हां वेठा हो ड्राइव कंदा। साईं दोस्त भी चए तो ख़बर ना है कंहिंजी गाड़ी आहे। पुलिस वारा भी बीठा आहिनि पर इन गाड़ी खे हटाइण वारो कोई कोन्हे। BH 3508 कंहिं वडेरे जी गाड़ी आहे। ड्राइवर भी ॿुधाइण लाइ तयारु न आहे जो ही कंहिंजी गाड़ी आहे। दोस्तों ही रोड सॼो ॾिसी सघो था, ही तव्हां ॾिसी सघो था। पोइ हिते रोड, हे सभु गाॾियूं रोड ते छॾे हले काॾे हलिया विया आहिनि। दोस्तों असां हिन वक़्तु घंटा घर ऐं मंदर गली जे विच में बीठा आहियूं। ये ॾिसी सघो था दोस्तों, ख़बर न आहे कहिड़ो वडेरो आहे। अला हयाती रेस पुलिस वारा भी गाड़ी हटाए नथा सघनि। दोस्तों मीरपुर माथेलो विच शहर में ही कंहिं वडेरे जी गाड़ी आहे। ईअं बिहारियूं हलिया विया आहिनि। ड्राइवर मौजूदु आहे, ड्राइवर ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे कहिड़े वडेरे जी गाड़ी आहे। पोयों जेका हिननि जी गाड़ी आहे उहा बग़ैर ड्राइवर जे बीठल आहे विच रोड ते। ही वीचारा पुलिस वारा भी उन वडेरे जे ॾाढो बेवस बणियल आहिनि। उहे गाड़ी हटाइण खां क़ासिर आहिनि। हाणे मूंखे कोई भी ॿुधाए कोन थो ही कहिड़े वडेरे जी गाड़ी आहे। ख़बर ना है दोस्तों कहिड़ो वडेरो आहे। हे वीचारा पुलिस वारा ईअं बेवस बीठा आहिनि, गाड़ी हटाए नथा सघनि। दोस्तों गाड़ियुनि जूं टिकियूं कतारूं लॻी वियूं आहिनि, तव्हां ही ॾिसी सघो था। दोस्तों ही गाड़ी ईअं विच रोड ते बीहारी वई आहे। ज़ाहिर आहे इंतिहाई ताक़तवर वडेरो हूंदो, को MNA हूंदो या MPA को हूंदो। दोस्तों ही ॾिसी सघो था तव्हां BH 3508। ख़बर ना आहे कहिड़े वडेरे जी गाड़ी आहे। मां ड्राइवर सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, ड्राइवर ॿुधाइण लाइ तयारु न आहे कहिड़े वडेरे जी गाड़ी आहे। दोस्तों ही आहिनि असांजा वडेरा, इन्हनि खे असां वोट ॾेई आला ऐवाननि ते पहुचायूं था। उहे असां सां कहिड़ो हशर करनि था तव्हां बख़ूबी ॾिसी सघो था। ज़ाहिर आहे ही कंहिं MNA या MPA जी गाड़ी हूंदी जेको ईअं विच रोड ते गाड़ी बीहारियूं अवाम लाइ आज़ार कयूं बीठा आहिनि। दोस्तों ही ॾिसो असांजे वडेरनि खे, जिन खे असां वोट ॾेई आला ऐवाननि ते पहुचायूं था पिया। दोस्तों ही ॾिसी सघो था, ख़बर न आहे कहिड़ो वडेरो आहे, ॿुधाए कोन थो। मां भाऊ सां ड्राइवर सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, हुन चयो मां नथो सुञाणा कहिड़े वडेरे जी गाड़ी आहे। BH 3508 ज़ाहिर आहे को चूंडियल नुमाइंदो हूंदो, MNA हूंदो या MPA साहिबान हूंदो। इन्हनि साईं आला ऐवाननि ताईं पहुचायूं था। पाण अचे थो भरे नूर मोहम्मद खान लुंड, नूर मोहम्मद खान लुंड जी गाड़ी आहे। दोस्तों ही तव्हां ॾिसी सघो था, नूर मोहम्मद खान लुंड। नूर मोहम्मद खान लुंड साहब जी गाड़ी आहे जेको MNA मीर ख़ालिद अहमद खान जो पुटु आहे। SHO साहब भी उन सां मौजूदु आहिनि। दोस्तों SHO मीरपुर माथेलो भी उन सां मौजूदु आहिनि। SHO मीरपुर माथेलो जी मौजूदगी में ही रोड ब्लॉक आहे। दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, ॾिसजे अला करे वञे पर लॻे मुश्किल थो। दोस्तों ही तव्हां ॾिठो MNA मीर ख़ालिद अहमद खान जो पुटु मीर नूर मोहम्मद खान लुंड हुयो जेको विच रोड ते गाड़ी बीहारियो हलियो वियो। सॼो शहर ब्लॉक थी वियो आहे। उन सां गॾु असांजा SHO साहिबान जाबिर लाहौरी साहब भी मौजूदु हुया। तव्हां ॾिठो दोस्तों, ही आहिनि असांजे चूंडियल नुमाइंदनि जा हाल। दोस्तों
जन खे पाण वोट ॾेई आला ऐवाननि ताईं पहुचायूं था उन्हनि जी औलाद जा हाल ॾिसो दोस्तो, उन्हनि असांजे चूंडियल नुमाइंदनि जा हाल ॾिसो। हीअ तव्हां ॾिसी सघो था, अधु कलाकु मुनो कलाकु पूरो ही रोड ब्लॉक हुयो। पोइ मूंखे देरि सां इतला मिली, मां त प्रेस क्लब वेठो हुउमि, उतां हलियो आयुमि। दोस्तो तव्हां ॾिठो इहे गाॾियूं MNA PPMNA मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जी गाॾी हुई ऐं उनजे स्काट जी गाॾी हुई नूर मोहम्मद ख़ान लुंड MNA ख़ालिद अहमद ख़ान जो पुटु। दोस्तो मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। ईअं ई इन्हनि वॾेरनि जा, इन्हनि ऑफिसरनि जा ग़लति कमु तव्हां ॾाढो पेश कंदो रहंदुसि, तव्हांखे ॾेखारींदो रहंदुसि। दोस्तो मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। बार बार मां इन जे लाइ तव्हांखे दुआउनि लाइ चवंदो आहियां जो तव्हां सम्झी सघो था मूंखे दुआउनि जी केतिरी ज़रूरत आहे, छो ज़रूरत आहे, उहो तव्हां सम्झी सघो था मूंखे दुआउनि जी केतिरी ज़रूरत आहे। छो जो मूं में एतिरी ताक़त न आहे जो मां कंहिं वॾेरे कंहिं बाला ऑफिसर सां मुहादो अटकाए सघां। इहा सिर्फ़ु मुंहिंजी हिमत आहे, तव्हां दोस्तनि जूं दुआऊं आहिनि जो इन्हनि खे मां पधिरो कंदो रहां थो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।